नाज़रीन अॻिते वधंदे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़त जी वारिस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि समूरी सिंध जियां नौशर फिरोज़ में बि सक़ाफ़ती सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि। नौशर फिरोज़ प्रेस क्लब में सक़ाफ़ती मेड़ाको कोठायो वियो। शाइरनि सुगड़नि ऐं फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाहिद काइमखानी। आवाज़ टीवी जे सर ते सिंधी सक़ाफ़त जी वारस सिंध सदाई आबाद हुजे जे सिरे हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे खे भरपूर वोट ॾींदे सिंधी अदबी संगत ज़िले नौशरो फिरोज़ पारां प्रेस क्लब जे अङण ते सक़ाफ़ती महफ़िल कराई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि फ़नकारनि सुर वखेरे महफ़िल खे चार चंद लॻाए छॾिया। नॉर्मल सुगड़नि सुगड़ फ़न पेश कंदे ॿोली जे लफ़्ज़नि जा वाड़ वहाया। नथो जो सिंध लाइ लड़े, नथो जो सिंध लाइ कढे त सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे, सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। बराबरी सरासरी असीं घुरूं था एतिरी, ओ बराबरी सरासरी असीं घुरूं था एतिरी, पुछे खणी को केतिरी असीं ॿुधायूं हेतिरी। अमर जा जोधा शेर ॾिसी छॾ, जोधा शेर ॾिसी छॾ, मर्द मथेर ॾिसी छॾ। अजरक टोपियूं पाए आया, सोना वेस सजाए आया, भरे पिरत द आया, पेर ॾिसी छॾ, मोजे सिंध अमर जा जोधा शेर ॾिसी छॾ। थियो त अलाह ॾिसां अखियुनि सां सदा सिंध सुखी, का रहे कान राज में का दाई दर दुखी, मूर ॾिसां मलूक चए काई ॾाज ॾुखी, हाणे भेण बुखी साईं ॾेखारिजां सिंध में। अर्ज़ु थियो त ॾिनो कुर्ब मारुनि नेकियूं साण ॾींदुसि, सलामी ग़ुलामी अखियुनि सां पियो ॾींदुसि। पंहिंजी धरतीअ ते ही पंहिंजा पेर हूंदा के मलूक माण्हू मथे रहूंदा। अर्ज़ु इहो थियो त अल्लाह अलाह और अंदर में बे बिस्मिल्लाह बार बार, बेबी आई बन विझी पे पंजन सां कर प्यार, भे भिटाई घोट जी भर ॾेई हल भाउ तूं, तेखी तिखी तलवार खणी दे तड़ियल खे ताव तूं, ठे ठगन सां ठाह करे टे न टाइम पंहिंजो टार, बेबी आई बन विझी पे पंजन सां कर प्यार। सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे शाइरनि अदीबनि सुगड़नि चयो त आवाज़ टीवी जो सिंधी सक़ाफ़त जी वारस सिंध सदाई आबाद हुजे वारो नारो इंतिहाई अहमियत जे हामिल आहे। असां सक़ाफ़त जे हवाले सां आवाज़ टीवी जी टीम सां गॾु आहियूं ऐं 6 दिसंबर ते हणा वणा कोशिशि करे हिन प्रोग्राम खे बाक़ाइदे जेको आहे सो मल्हाईंदासीं। जे सक़ाफ़त जे ॾियारे सां जेको हिकिड़ो ॾींहुं रखियो वियो आहे, असांखे आवाज़ टीवी सत खे मुबारकूं था ॾियूं। सिंध सदाई आबाद ऐं शादाब रहंदी। 5000 साल जेका सिंध जी सक़ाफ़त आहे उनखे सक़ाफ़त खे यादि करण ते असां आवाज़ टीवी सत खे मुबारकूं था ॾियूं। सिंध सदा आबाद ई रहंदी। सिंध धरती सदियुनि खां तहज़ीब कल्चर वारी धरती रही आहे। सिंध जी सक़ाफ़त निराली सक़ाफ़त आहे। 6 दिसंबर ते सिंधी माण्हू पंहिंजे सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा। मीडिया ओवरऑल ऐं आवाज़ टीवी खे जस हुजे, जंहिं हिकिड़ो स्लोगन ॾिनो आहे त सिंध सदाई आबाद हुजे, हिकिड़ो क्लासिकल स्लोगन ॾिनो आहे ऐं इहा असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जंहिं ॾींहं खां इहो ऐलान थियो आहे, सिंध पूरी पंहिंजो हर जॻह ते स्कूलनि में, पंहिंजो मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में, कचहरियुनि में, मच कचहरियुनि ते इहे सभु सेलिब्रेट थियनि पियूं शयूं। शाइरनि अदीबनि सुगड़नि फ़नकारनि समाजी ऐं सियासी अॻवाननि चयो त हू 6 दिसंबर ते सक़ाफ़त ॾियारो क़ौमी ईद जियां भरपूर नमूने आवाज़ टीवी सां गॾु मल्हाईंदा। कैमरामैन सोहेल राजपूत सां गॾु ज़ाहिद काइमखानी, आवाज़ टीवी नौशरो फिरोज़।